न्यू सैदाबाद के मुख्तलिफ गोठन में बरसात और सिम नाले जो पानी निकाल न थियण सबब रहवासी दुखियारन के मुंह ॾियण ते मजबूर आहिनि। गोठाणन एहतजाज कंदे पानी निकाल कराइण जो मुतालबो कयो आहे। इन हवाले से पेश है रियाज़ कीरियो की रिपोर्ट। सिंध जी न्यू सैदाबाद जो बरसात के पानी की मुकम्मल लिपेट में आए गोठाणन ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमन पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एसी ऑफिस के धरणो वियो। अचो तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं त छा मुतालबा आहिनि। तव्हां ॾिसो पिया त हेतिरे अरसे खां मार्ख वाह ते जेकॾहिं मशीनूं रखी वॾे वाह में पाणी कढनि हा त हीअ सॼी जेका इलाइक़ो आहे उहो अलमे खां बची पिया। पर हिते जो DC रुगो माण्हुनि खे लॉलीपॉप पिया ॾियनि। 15 करोड़ कल्ह आया आहिनि, 2.25 करोड़ अॻु में आया हुआ, उहे हितां जा ई माण्हू कढाए खणी विया। 9000 जेके आहिनि उहे आयूं मच्छरदानियूं, 9000 टेंट आया हुआ। हिते माण्हुनि खे ॿोड़ण ऐं माण्हुनि खे तबाह करण में हितां जे ब्यूरोक्रेसीअ को कसर कान छॾी आई। इन करे असांजो मुतालबो आहे त फौरी तौर ते मार्खवाह ते मशीनूं रखी ही माण्हू तड़पनि पिया, माण्हुनि जा बच्चा लुढ़नि पिया, माण्हू बीमारीअ विखे मरनि पिया, पर हिते कंहिं ते कन ते जू कान थी सुरे। लखे ज़मीनूं आहिनि जेके बर्बाद थी वियूं आहिनि, माण्हुनि जा अझा डही विया आहिनि। तॾहिं बि जेका असांजी ब्यूरोक्रेसी आहे उनजो हाल ॾिसो। पर उन्हनि ते उन्हनि खे कहिड़ी मयार ॾियूं। उन्हनि खे हिते पोस्टिंग ॾियण वारा बि चल पुछो मूं हैरान थी हारी अखां थी यारनि कंहिं उजाड़िया आहिनि। ही टियों दफ़ो थियो आहे। यूसी भलने काका अगरे राहु बखर जमाली बुढ़ी आहे। हर साल अगर 1 साल जो फंड भी इस्तेमाल कन तो मार्खवाह ताईं पानी जो निकाल ठाहे छॾींदा। मिसकीन मारोड़ा नंबर नाता वहीं त ॾिसो वीचारनि मासूमनि जी हालत, वीचारे नियाणियूं बचड़ा वीचारा परेशान आहिनि। 149 मुल्कनि में घणा मींहं पवंदा आहिनि, पाकिस्तान सभिनी आख़िरी नंबर ते आहे ऐं 149 नंबर ते जेको पाकिस्तान जे में मींहं था पवनि उहो ॿुॾण में पहिरें नंबर ते आहे। ही ओचिती मुसीबत आहे। हिन मींहं जो हाई अलर्ट पहिरीं जारी थियल हुयो 5-6 महीना 8 महीना पहिरियां। को बि जोॻो बंदोबस्तु कोन कयो जो इन मींहं जे पाणी खे रस्तो ॾियनि हा ऐं जेके ॻोठ ॿुॾण जा ख़दशा हुया पहिरीं खां उन जे लाइ को जोॻो बंदोबस्तु कजे हा। हिननि उहो न कयो आहे। वठी ॿोड़ाए पियो वञे। असांजे इलाइक़े में तव्हां इर्द गिर्द में मथे वेंदा किथे बि पाणी कोन्हे को। हीअ हथु वठी हिकिड़ो ड्रामो रचे असांखे ॿोड़ाए पियो वञे। असांखे न हिननि जी मच्छरदानी खपे, न हिननि जो को कटो खपे, का शइ कोन खपे। हिते जी जेका इंतिज़ामिया आहे उहा बिल्कुलु नाहिल आहे। अॻु में बि असां सां ॻाल्हियूं कयूं, असांखे रुॻी लॉलीपॉप पिया ॾियनि, हथु वठी ॼाणी वाणी दुकानदारी खोलियो वेठा आहिनि, पाणी खे रस्तो नथा ॾियनि। जल्द अज जल्द जेको आहे जो हितां ख़तमु कयो वञे, हितां हिनखे निकाल ॾिनो वञे ऐं ॿी सूरत में हीउ जेको एहतजाज आहे हेसि ताईं महदूद हाणे हिन सैदाबाद ई कोन हूंदो, हिनखे हाणे जेको वसी कयो वेंदो जेसीं इहो पाणी नथो निकिरियो वञे। ऐं इहो असांजो जेको आहे सो जाइज़ मुतालबो आहे। कैमरामैन साहिल किरो सां गॾु रियाज़ किरो, धरती TV न्यूज़, न्यू सैदाबाद।